बी ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं। अव्हांखे ॿुधाईंदासीं महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ कयो वियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॿुधायूं पिया महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॿुधायूं पिया महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॿुधायूं पिया महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। अहम ख़बर आहे अव्हांखे ॿुधायूं पिया महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। इंकशाफ बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। डायरेक्टर फाइनेंस पारां हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख नौकरी बाद 32 जायदादूं पिणु ठाहियूं। अहम ख़बर अव्हांखे ॿुधायूं पिया मुनीर शेख MOU लाइ डेनमार्क जो दौरो कयो। ऑडिट रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे। ॼाम शोर मां ख़बर ॾियूं पिया डायरेक्टर फाइनेंस करप्शन जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। हज ऐं उम्रा पंहिंजे ख़र्च ते कया आहिनि। मुनीर शेख पारां ॿुधायो वियो आहे जायदाद जा टैक्स रिटर्न मौजूदु आहिनि। का बि जायदाद गैर क़ानूनी नाहे वरिती। डायरेक्टर फाइनेंस पारां चयो वियो आहे महरान यूनिवर्सिटी जे डायरेक्टर फाइनेंस पारां यूनिवर्सिटी जे ख़र्च ते हज ऐं उम्रो करण जो इंकशाफ थियो आहे। डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख नौकरी बाद 32 जायदादूं पिणु ठाहियूं आहिनि। अहम ख़बर आहे अव्हांखे ॿुधायूं पिया मुनीर शेख MOU लाइ डेनमार्क जो दौरो कयो। ऑडिट रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। ॼाम शोर मां असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारी जो। जी अज़ीम, ॿुधाइजो त ही छा मामिलो आहे? जी मानूर, बिल्कुल महरान यूनिवर्सिटी के डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख पारा यूनिवर्सिटी के खर्च ते उम्रो हज करण समेत 32 जायदादूं ठाहिण जो इंकशाफ थियो है। मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत की ऑडिट जनरल पारां करायल यूनिवर्सिटी की 2018-19 की ऑडिट रिपोर्ट जो KTN न्यूज़ हथ करे वरिती है। डायरेक्टर फाइनेंस जो 2015 ऐं 2016 में 3 दफ़ा जो सऊदी अरब जा दौरा करे हज ऐं उम्रा अदा कया आहिनि। ऑडिट रिपोर्ट में उहो भी ॼाणायो वियो त डायरेक्टर फाइनेंस पारां जेको ऑल अर्बन यूनिवर्सिटी एकेडमिक MOU लाइ डीन मार्क जो दौरो कयो, जंहिंजी इजाज़त संदसि नौकरी वारी डिस्क्रिप्शन में ॾिनी वई आहे। ऑडिट रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर भी 2016 ऐं 17 में UK जा 3 दौरा करे अड़ा सेमिनार अटेंडेंट कया आहिनि जेके संदसि तजुर्बे ऐं तैलीम मुताबिक़ न विया। ऑडिट रिपोर्ट में उहा भी सिफारिश कई वई आहे त वाइस चांसलर ऐं डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख पारां कयल बेक़ायदगी जी जांच लाइ जेकी नेब जांच कई वञे। होॾां एंटी करप्शन जेकी कराची जी ख़ासि टीम जेकी डायरेक्टर फाइनेंस जेकी मुनीर शेख जी जेकी जायदाद जेकी ऑडिट रिपोर्ट में ज़ाहिर कई आहे उनजी त जांच शुरू करे छॾी आहे। उन खां मुनीर शेख खां इहो रिकॉर्ड तलब कयो त जेकी तव्हां ते इल्ज़ाम ऑडिट रिपोर्ट में हया विया आहिनि त उहा जायदाद जा रिकॉर्ड ॾिनो आहे। जंहिंखां पोइ मुनीर शेख जेके अहिड़ी जायदाद जा रिकॉर्ड जेके एंटी करप्शन टीम जेकी ख़ासि हिकिड़ी कराची जी जेकी डायरेक्टर 2 गुलाम मुर्तज़ा मेमन जेको आहे जांच करे रहियो आहे उन वटि रिकॉर्ड जमा करे छॾियो। अहिड़ा जेके ऑडिट रिपोर्ट जेके सिंध हुकूमत जी जेके ठहियल आहे उन में अहम इंकशाफ थिया आहिनि। और उन सिलसिले में मुंहिंजो डायरेक्टर फाइनेंस जेको आहे मुनीर शेख सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि चयो त कुछ ऑफिसर जेके यूनिवर्सिटी के बदनाम करण लाइ अहिड़ियूं कूड़ियूं दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि जे ख़िलाफ़ मूं ऑडिट जनरल सिंध के जेकी अहिड़ियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि जंहिं ते मुंहिंजे जेके ॼाणायो वियो त
मुनीर शेख जेको उन्हनि जूं पंहिंजूं 32 जाइदादूं आहिनि हुननि चयो त हुन ऑडिट रिपोर्ट में जेको डबलिंग जेके आहिनि मुंहिंजे धीअ मुंहिंजी घरवारी ऐं मुंहिंजे पुटनि जे जेके जेके जाइदादूं ॾेखारियूं आहिनि उहा डबलिंग कई वई आहे। हिननि चयो त कुझु महीना अॻे जेको हिकिड़ी इंक्वायरी थी जंहिंमें अकाउंट्स ऑफिसर ॿुधाए पियो वञे साकिब शाह जेके लखे रुपया जेकी यूनिवर्सिटीअ जे फंडनि मां मेडिकल जे बिलनि ते जेको खाता हुआ जंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी करे उनखे बरतरफ़ कयो आहे उहो जेको हथ ठोंगिया जेको असांजे ख़िलाफ़ पूरियूं दरख़्वास्तूं ॾेई जेको एंटी करप्शन नेब खे जेको उहो असांखे परेशान करे रहियो आहे। मुनीर शेख जो इहो बि चवणो हो त अहिड़ी ऑडिट रिपोर्ट लाइ जॾहिं ऑडिट जनरल सिंध जे मुलाक़ात कई त उनखे ॿुधायो उन ऑडिट जनरल सिंध जेको आहे अहिड़ी रिपोर्ट खे जेको वेरिफिकेशन करण लाइ हिकु टीम जोड़े छॾी आहे। हुन चयो त मां हर फोरम ते इहे रिकॉर्ड ॾियण लाइ तयार आहियां मगर हिन वक़्तु जेको ऑडिट जनरल सिंध जी जेकी रिपोर्ट आहे उहा KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। हुन में ॼाणायो वियो आहे त डायरेक्टर मुनीर शेख जेको आहे सरकारी ख़र्च ते हज उमरो ऐं 32 खां मथे जेको आहे हैदराबाद कराची ऐं हाला समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे डायरेक्टर फनास जूं जाइदादूं ॾेखारियूं आहिनि। उन्हनि सिफ़ारिश कई आहे एंटी करप्शन नेब खे त हिन जाइदादुनि ऐं हज उमरे जी जेको आहे सरकारी ख़र्च ते जेको आहे डायरेक्टर मुनीर शेख कयो उनजे ख़िलाफ़ जांच कई वञे मगर हीअ हिन वक़्तु जेको आहे उहा ऑडिट रिपोर्ट जी जेकी कापी जेकी उहा KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। जी अज़ीम बारे जो तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी।